हर शाम जो बैठकते हुजन कस्टमर बोतल खे तो खोलिया असां तारो कारो मुंह कयो कर बंद पंहिंजूं अखियूं मांखे लॻे नथो हिन जो जेको आहे न सर्विस बि थींदी वाल बि ॿिया मट बसि इंजन बि ॿिया पंहिंजो रूह पयो रोलिया पंहिंजा पेर मज़बूत कयो तोखां पोइ मुंहिंजो लॻे थो त निभागो इहो जुमो माछी मुंहं में लॻो हूंदो तॾहिं त इहो कमु मूंखां अञा ताईं थिए ई नथो गम में गुज़ारो जहाज लथो आहे जहाज ट्रक में आयो आहे खूब इलाज कयम क्या ये अपनी कबर में जलाएंगे क्या भड़वे पंहिंजो रूह पयो रोलिया हिकिड़े पासे ॻाल्हि कर हुकूमत तुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे बाबा तोखां सिवा गान फट गई तोखां सिवा मजाक नहीं करो हर शनिचर का रिकॉर्ड है 20 मिनट मारना जम के मजा तोखां सिवा अरे क्या खूब लेती हो तोखां सिवा चवंदा आहिनि हे असांजी क़ौम चरी क़ौम अथव असांजो सब्र काफ़ी थी कई वायदे खिलाफी इसको पता नहीं है ये किससे पैसे मांग रहा है थी असांजो सब्र काफ़ी मुझे बड़ा मजा आता है जब किसी गान फटती है थी कई वायदे खिलाफी लगा निशानो हिन जे टटे ते तो सजड़ो ना है कोई हिन जी राम लज्जा तो सजड़ो ना है तूं भला लंथो तो खाई असांजो कोई असांजी यार माफ़ी थी तो एड़ा थी तो सोड़े नमूने सां अली वारल जो अलिया विसिरियो अथव टेक्टरनि में जो ॿुधंदा बाकी तो कई न भली या अली वारल जो अलिया सिंध में अमन अमान तबाह बाकी तो कई न भलिया अत्ता माजी गोटी अटकली अबे लवड़े बोलना इसको ए चमन समझाना अरे कोई हकीम इकबाल को बुलाओ गुप्त रोगी वाले इकबाल को बुलाओ जल्दी। भाई आपको कैसे पता चला कि हम आए हैं?